वोट की बेजो गोट करीम बख्श अबड़ो मथा हथियारबंदन पारां हमलो मुतासरन एहतजाज कयो आहे। मुतासरन में राशिद अबड़ो ऐं संदस प्रेमी ज़ाल आसिया सीलरो शामिल आहिनि। उन मौक़े ते अॻवाननि एहतजाज करण मीडिया सां ॻाल्हाईंदे पंहिंजे बयान में चयो आहे त नालो राशिद अली आहे। मां शादी कई आहे 2 साल अॻु में, जंहिंमें रोज़ हे हमला करनि था। अॼु अलावद जो सीलरो ख़ुदि छोकिरी जो पीउ मुंहिंजी घरवारी जो पीउ आहे, उनजी करे मूं ते सिधियूं गोलियूं हलायूं नी। मूंखे अलाह ताईं बचायो आहे। हे नंढड़ी मूंखे ॼाई आहे, हिन जे सदके मां बचियो आहियां। अॼु सिधियूं गोलियूं हणी आहिनि। पुलिस जेको आहे अञा ताईं न आई ऐं न पुगी बि आहे। 2-2.5 कलाक थी विया आहिनि ऐं पुलिस खे चयो बि आहे, अचे नथी पुलिस। असांजी इहा आहे साईं पीरमान शाह खे अपील आहे, असांजी जेको बि थी सघे असांखे ख़ुदा रा इंसाफ़ मिले असांखे। ऐं ॿियो असांखे जेको आहे रोज़ धमकियूं फेरिंगा घरनि ते, हाणे बि चवनि था असां राति तव्हां ते हमलो कंदासीं घर ते। सॼी बिरादरी गॾु थी आहे बा, फ़ैसिलो बि नथा करनि, रोज़ हमला करनि था, रोज़ गोलियूं हणनि था। अयूब सीलरो, ज़ुल्फ़कार सीलरो, अलावद सीलरो, इहे 3 माण्हू टारगेट माण्हू वॾा आहे। बिरादरी जा बा ख़बर नसीर मलक वॾा आहे, नामी नेता माण्हू नी, वॾा ॾुआरी माण्हू नी। हिन जो रिकॉर्ड तव्हां चेक कयो, रिकॉर्ड हिननि जो ॾाढो ख़राबु आहे। अॼु ताईं बि पियो आहे हिननि जो। घोटी पुलिस खे ख़बर आहे, सखर पुलिस खे ख़बर आहे। साईं पीरमान शाह खे इहा असांजी अपील आहे, इहे माण्हू गिरफ़्तार कया वञनि। कहिड़ी बि हालत में इहे 3 ॾुआरी माण्हू नी, नामी नेट माण्हू नी। अॼु सिधियूं गोलियूं हयूं अथऊं, मूंखे अलाह साईं बचायो आहे। इहे 3 माण्हू असांजी गुज़ारिश इहा आहे, इहे असांखे इहे गिरफ़्तार कया वञनि 3 माण्हू। मेन जवाबदार अलावद सीलरो आहे। इन गोलियूं हयूं सिधियूं अची करे। अॼु अबा मुंहिंजो इहो मसइलो आहे जो 3 साल थी विया आहिनि। मुंहिंजे बचिड़े जी मासात आहे, मुंहिंजी भाणेजी आहे, मां वॾी मासी आहियां। मुंहिंजी बिरादरी जेकी बि आहे सभु मुंहिंजे बचनि जे कढनि सॼा असली, त बि असां चुप करे वियासीं। ख़ानदानी माण्हू असां चऊं था को कुझु इहो मूंखे ठाव करनि माता पीरमान शाह जेको आहे मां सम्झो ठाव कराए इन्हनि खे गिरफ़्तार करे मुंहिंजे बचे जे कढ लॻा आहिनि। हो मारे विया आहिनि अॼु मुंहिंजो बच्चो, पर अलाह मुंहिंजे बचे खे बचायो आहे। वॾी फायरिंग कयो आहे बा, वॾी असली फायरिंग कई अथनि।